नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच पीपी अॻवाण ग़ुलाम क़ादिर मरी जे ॾोहटे दरिया खान मरी जी दरख़्वास्त ते एसएसपी मीरपुर खां समेत लाॻापियल इदारनि खे नोटिस जारी कंदे 5 जुलाई ते जवाब दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त एडवोकेट सलाम लाखे पंहिंजे पुट असद जी मुबीना अगवा जो इल्ज़ाम हणी असां ख़िलाफ़ मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट सेशन जज मीरपुर खां जी अदालत में 22A जी दरख़्वास्त दाख़िल करे। दरख़्वास्त ते लाॻापियल अदालत मूं समेत वालिद नाना ग़ुलाम क़ादिर मरी सूदो 15 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। असांजो ॼाणियल मामिलो असां सां को बि तालुक़ न आहे। इन लाइ हेठि कोर्ट जे फ़ैसिले ते अमल थियण खे रोकियो वञे। वकील आगाही ॾींदे चयो त दरख़्वास्त गुज़ारण 18 मई ते एडवोकेट सलामत लाखे ऐं ॿियनि सुल्तानाबाद थाणे पहुची हमले ऐं फुर लुट जो केस दाख़िल करायो, जंहिं करे हाणे खेनि इंतकामी कार्रवाई जो निशानो बणायो पियो वञे। अदालत वकील जा दलील ॿुधण बाद एसएसपी मीरपुर ख़ास SHO ओल्ड मीरपुर ख़ास एडवोकेट सलामत लाखे के नोटिस जारी कंदे 5 जुलाई ते जवाब दाखिल कराने जो हुक्म ॾेई छॾियो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।